1000 दिल सोन खटे सोने होने समेत पहलवान राज मलाखला तारीख मेलो आहे अच्छा बजे आ गए पहुंचे नारे हैदरी वेरो वजीर मार वेरो वजीर पहलवान इनाम जो कदर के पुखे जो वही जो पुखे जा पुखे पहलवान आए पुखे सोनो पहलवान 1000 इनाम हासिल कंदो पुखे जो कदर के मुझे बच्चो पुखे के नाम जो पुखे जो कदर के वजीर मार अवां ॾिसी रहिया आहियो सिंध काज़ न्यूज़। काज़ी अहमद मां रिपोर्ट ॾेई रहियो आहे असांजो नुमाइंदो जाम फरहान अली उन्नड़। काज़ी अहमद लॻ दरगाह हज़रत मूसा जो सालियानो मेलो शुरू थियो। मेले में मल मलाखड़ो थियो जंहिंमें सिंध जे मशहूर मल पहलवाननि हिसो वरितो। मेले जी पहिरीं धमाल ते पहिरें जोड़ में कुर्बान होथी पोटो जान मोहम्मद लुंड खे मल मारी। मल पहलवान वज़ीर हाजी साहब लुंड खे मल मारी ॿियो नंबर खयो ऐं यूसी चेयरमैन रईस नूर मोहम्मद चांडियो मल पहलवाननि ॿिन्ही जोड़नि खे 5-5 इनाम ॾिनो। जॾहिं त मलाखड़े शौक़ीननि ताड़ी वॼाए मल पहलवान खे ख़ूब दाद ॾिनो। जॾहिं त मेले ते आयल महिमान खे रईस नूर मोहम्मद चांडियो पारां सिंध जी सकाफ़त और अजरक पारां विया। आयल महिमान में ॻोठ जो चङो मुड़ुस रईस हाजी सोनो ख़ान चांडियो, चेयरमैन नज़ाकत अली ज़रदारी, रईस चाकर ख़ान ज़रदारी ऐं झाणी बख़्श मरी शामिल हुआ।